ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पनो वकील सरदार मुमताज़ भुट्टो जे विछोड़े खां पोइ पूरे पाकिस्तान जे भुट्टा बिरादरी 24 अक्टूबर ते अमीर बख्श भुट्टो खे पग ॿधाइण जो ऐलान करे छॾियो। तैयारियूं मुकम्मल कयूं वयूं। मरहूम सरदार मुमताज़ भुट्टो जे वॾे फर्ज़ंद नवाब अमीर बख्श खान भुट्टो खे हिकु अहम ज़िम्मेवारी ऐं सिंध जे रिवायती पग पाराए पंहिंजो सरदार इंतिखाब कंदे नवाब अमीर बख्श भुट्टो पंहिंजे वालिद साहब जे नक्शे कदम ते हलंदे पंहिंजी हिकु टीम जेका पाकिस्तान में रहंदड़ पूरे भुट्टो बिरादरी ॾांहुं मोकिली आहे। जमाल नासिर भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त सरदार मुमताज़ साहब जूं ख़िदमतूं कंहिं खां लिकियल नाहिनि। उन सिंध जे तरक़ीअ लाइ पंहिंजो वॾो किरदारु अदा कयो ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन वधीक चयो त हाणे तव्हां अमीर बख्श साहब ते एतमाद कयो आहे त अमीर बख्श भुट्टो तव्हांजे एतमाद ते पूरो लहंदो। उन मौक़े ते अब्दुल हफ़ीज़ भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त असां सरदार साहब जे हुकुम खे लबेक चऊं था। असां पनो वकील जे भुट्टा बिरादरी हर क़िस्म जे सहकार लाइ तयारु आहियूं। जेको सरदार साहब जो हुकुम हूंदो पोइ ते न हटंदासीं ऐं काफ़िलनि जी सूरत में जलसे में शिरकत कंदासीं। उन मौक़े ते जमाल अब्दुल मंसूर भुट्टो, आज़म हयात भुट्टो, जमाल नासिर भुट्टो, अब्दुल हफ़ीज़ भुट्टो, गुलाम मोहम्मद भुट्टो, अमानुल्लाह भुट्टो, डॉक्टर इशफाक भुट्टो ऐं ॿियनि शिरकत कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।